केमिस्ट्री क्लास 10 बाप 5 सबक 14 तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चंस या केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली खाए असांजे जो लेक्चर जो मौजू है तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चंस सेक्शन सी डिटेल क्वेश्चंस में असांजा 4 सवाल हैं। सवाल नंबर पहिरियों है डिफाइन एटमॉस्फेयर एंड एक्सप्लेन इट्स कंपोजिशन वायुमंडल ऐं उन जी जोड़जक जी वज़ाहत कयो। The earth is surrounded by a layer of gases called the atmosphere. ज़मीन जो गोलो गैसुनि जे तहनि सां वेढ़ियल आहे ऐं उन्हनि गैसुनि जे तहनि खे असां एटमॉस्फेयर या वायुमंडल सॾियूं था। The atmosphere protects earth like a big blanket of insulation. इहो वायुमंडल धरतीअ जे गोले खे हिकिड़े वॾे कंबल वांगुरु सर्दी ऐं गर्मी खां बचाए रखे थो। It absorbs the heat from the sun. सिज खां ईंदड़ गर्मीअ खे इहो जज़ब करे रखंदो आहे and keeps the heat inside the atmosphere. ऐं इन वायुमंडल में उन गर्मी खे महफ़ूज़ करे रखंदो आहे, helping the earth to stay warm. ऐं ईअं धरतीअ खे गरम रहण में मदद करे थो। This layer forms weather patterns and climate. ही त असांजी मौसम ऐं मुंदुनि खे तय कंदो आहे या ठाहींदो आहे। Composition of the atmosphere, वायुमंडल जी जोड़जक। The atmosphere is the air that plants and animals breathe to survive. वायुमंडल उहा हवा आहे जेकी जानवर ऐं ॿूटा साह खणण लाइ कमु आणींदा आहिनि। It is made up of nitrogen, oxygen, water vapors and other gases. असांजो वायुमंडल नाइट्रोजन, ऑक्सीजन, पाणीअ जे बुखारनि ऐं ॿियनि गैसुनि जो ठहियल हूंदो आहे। It also includes solid particulates. इन मंझि कुझु सख़्तु नहरा ज़रड़ा पिणु हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जीअं खाक जा ज़रड़ा थी विया, धूड़ दज़ जा ज़रड़ा थी विया, या वॉल्केनिक डस्ट आहे, लावन मां निकिरंदड़ जेका डस्ट आहे उहा पिणु मथे हली करे असांजे एटमॉस्फेयर में शामिल थींदी आहे। They are important in making clouds and fogs. इहे असांजी ऐश या डस्ट या वॉल्केनिक डस्ट या पाणी जा जेके बुखार आहिनि उहे गॾिजी करे ककर ऐं धुंध वग़ैरह ठाहिण में पंहिंजो किरदारु अदा कनि था। तव्हां हिते ॾिसी सघो था त घणे में घणो जेको रंग आहे उहो असांजे नाइट्रोजन गैस जो आहे। नाइट्रोजन तक़रीबन 78% असांजे माहौल में मौजूदु हूंदी आहे ऐं ॿिए नंबर ते ऑक्सीजन आहे जंहिंजो परसेंटेज 21% असांजे वायुमंडल में थिए थो। सवाल नंबर ॿियो आहे डिफरेंशिएट बिटवीन स्ट्रेटोस्फेयर एंड ट्रोपोस्फेयर। स्ट्रेटोस्फेयर ऐं ट्रोपोस्फेयर में फ़र्क़ु कयो। स्ट्रेटोस्फेयर ऐं ट्रोपोस्फेयर ज़मीन जे मथां वायुमंडल जा ॿ तह आहिनि। इन जे विच में असां फ़र्क़ु कंदा हलंदासीं। असां हिकिड़े पासे खां ट्रोपोस्फेयर जूं पॉइंट्स ऐं स्ट्रेटोस्फेयर्स जूं उन खां मुख़्तलिफ़ या फ़र्क़नि वारियूं पॉइंट्स साम्हूं रखंदासीं। नंबर पहिरियों फ़र्क़ु आहे ट्रोपोस्फेयर इज़ द लोएस्ट पॉइंट ऑन द अर्थ्स सरफेस। ज़मीन जी सतह ते हेठे में हेठियो जेको वायुमंडल जो हिस्सो आहे उहो ट्रोपोस्फेयर आहे। स्ट्रेटोस्फेयर इट इज़ द अपरमोस्ट लेयर ऑफ द एटमॉस्फेयर आफ्टर द ट्रोपोस्फेयर। ट्रोपोस्फेयर जे मथां ई जेको तह आहे उहो असांजो स्ट्रेटोस्फेयर आहे। नंबर ॿियो इट स्टैंड्स एट अ हाइट ऑफ अराउंड 11 किलोमीटर्स अबव सी लेवल। समुंड जी सतह खां 11 किलोमीटरनि ताईं ट्रोपोस्फेयर मथे पकड़ियल आहे ऐं स्ट्रेटोस्फेयर राइज़िस अप टू 50 किलोमीटर्स अबव सी लेवल। जॾहिं त वरी स्ट्रेटोस्फेयर जो जेको तह आहे उहो समुंड जी लेवल खां मथे 50 किलोमीटरनि ताईं ही मौजूदु आहे। नंबर टियों फ़र्क़ु आहे द ट्रोपोस्फेयर मेक्स अप अराउंड 75% ऑफ द मास ऑफ एटमॉस्फेयर। ट्रोपोस्फेयर जे अंदरि वायुमंडल जो तक़रीबन 75% वज़न समायल हूंदो आहे। The stratosphere has a far less amount of atmosphere than the troposphere. स्ट्रेटोस्फेयर में वायुमंडल जो तमामु घटि मिक़दार मौजूदु हूंदो आहे या वज़न मौजूदु हूंदो आहे। नंबर चौथों एज यू क्लाइंब हायर इन दिस स्फेयर द टेम्परेचर ड्रॉप्स स्टीडली। इट रेंजेस इन टेम्परेचर्स फ्रॉम 15 डिग्री सेंटीग्रेड टू -56 डिग्री सेंटीग्रेड। जीअं तव्हां ट्रोपोस्फेयर में मथे हलंदा वेंदो तीअं गर्मी पद घटिजंदो वेंदो। 15 डिग्री सेंटीग्रेड खां हेठां खां शुरू थींदो, जीअं जीअं मथे वेंदो -56 ताईं वञी करे पहुचंदो। The temperature fluctuates somewhat with height and usually the higher the altitude the hotter it gets. स्ट्रेटोस्फेयर में मथे हलण सां गर्मी पद तब्दील थिए थो पर उन में को रेग्युलर पैटर्न कोन्हे को। तंहिं हूंदे बि घणे भाङे जेतिरी ऊचाई ओतिरी गर्मी वधीक हूंदी। जीअं मथे हलंदासीं तीअं असांजो स्ट्रेटोस्फेयर पिणु मथे गरम थींदो वेंदो। हिन में मथे पिया हलूं त थधि बि थींदी वञे, हिन में जीअं मथे हलंदासीं त गर्मी थींदी वेंदी।
नंबर 5, ओज़ोन विच इज़ फाउंड हियर इज़ अ पॉल्यूटिंग गैस। जेकॾहिं ज़मीन जे वायुमंडल जे पहिरें तह में ट्रोपोस्फेयर में ओज़ोन थो ठहे त उनखे असां गदलाइण वारी गैस छॾींदासीं। पर जेकॾहिं स्ट्रेटोस्फेयर में ओज़ोन लेयर ठहियल आहे त उहो गदलाइण वारी गैस कोन्हे का, उहो असांखे अल्ट्रावायोलेट रेडिएशंस खां बचाइण जो कमु कंदो आहे। नंबर 6, देयर इज़ अ लॉट ऑफ मूवमेंट ऑफ द एयर एंड दिस एरिया इज़ पार्ट ऑफ एन एक्टिव वेदर सिस्टम। ट्रोपोस्फेयर में हवा जी घणी हरकत रहे थी, मौसम मुंद पिणु हिते ई तय थींदी आहे। स्ट्रेटोस्फेयर में देयर इज़ अ लेक ऑफ एयर मूवमेंट इन दिस एरिया। स्ट्रेटोस्फेयर में हवा जी चुरपुर घटि हूंदी आहे, छो त हिते अॻुवाट ई असां इहो ॿुधायोसीं त हिते वायुमंडल जो मास तमामु घटि हूंदो आहे। नंबर 7 फ़र्क़ु इहा आहे त ऑलमोस्ट ऑल प्लेन्स पास थ्रू दिस लेयर। ट्रोपोस्फेयर मंझां ई तक़रीबन हवाई जहाज़नि जो लंघ थींदो आहे ऐं स्ट्रेटोस्फेयर में जहाज़नि जो गुज़रणु ममनू आहे। नाइट्रोजन, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड एंड वाटर वेपर्स आर दी मोस्ट एसेंशियल गैसेस इन दिस स्फेयर। ट्रोपोस्फेयर में नाइट्रोजन, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ जा बुखार तमामु अहम जुज़न तौर ते मौजूदु हूंदा आहिनि। ऐं वरी स्ट्रेटोस्फेयर में वाटर वेपर्स एंड गैसेस आर क्वाइट लो इन क्वांटिटी। स्ट्रेटोस्फेयर में पाणी जे बुखारनि जो तादादु ऐं ॿियनि गैसुनि जो तादादु मिक़दार तमामु घणो घटि हूंदो आहे। सवाल नंबर 3 आहे डिस्क्राइब दैट हाउ डिफरेंट एयर पॉल्यूटेंट्स इफेक्ट एनवायरनमेंट एंड ह्यूमन हेल्थ। वज़ाहत कयो त हवा जे गदलनि मादनि जो इंसानी सिहत ऐं माहौल ते कहिड़ो असरु पवे थो। The harmful substances present in air are called air pollutants. हवा में मौजूद नुक़सानकार मादनि खे हवा वारा गदला मादा सॾिजे थो। Even a beneficial substance beyond a specific concentration may be harmful. तोड़े जे हिकु मुफ़ीद शइ जेकॾहिं असांजे माहौल में पंहिंजी कंसंट्रेशन ख़ासि कंसंट्रेशन खां वधीक मिक़दार में जमो थी वई त उहा बि नुक़सानकार थी सघे थी। एयर पॉल्यूटेंट्स चेंज दी वेदर। हवा वारा गदला मादा असांजी मौसम खे तब्दील कनि था। बेडली अफेक्ट द ह्यूमन हेल्थ। इंसानी सिहत ते बुरा असर विझनि था। डैमेज दी प्लांट्स एंड डिस्ट्रॉय बिल्डिंग्स। ॿूटनि खे नुक़सानु पहुचाइनि था ऐं इमारतुनि खे तबाह कनि था। सम ऑफ द पॉल्यूटेंट्स एंड देयर इफेक्ट्स आर एज गिवन। कुझु असां पॉल्यूटेंट्स जा असर ऐं उन्हनि जा क़िस्म तव्हांखे हेठि बयानु कयूं था। नंबर पहिरियों जीअं पॉल्यूटेंट आहे कार्बन मोनोऑक्साइड या कार्बन डाइऑक्साइड ॿई। उनजो एनवायरमेंटल जेका रिस्क आहे उहा इहा आहे त कैन काज़ दी प्रोडक्शन ऑफ स्मोग। धुंध जेका पैदा थींदी आहे माहौल में उहा असांजे कार्बन डाइऑक्साइड या कार्बन मोनोऑक्साइड जहिड़नि पॉल्यूटेंट्स जे करे पैदा थींदी आहे। इन जे करे इहो थी सघंदो आहे त तमामु घणी सफ़र में दुश्वारी थींदी आहे ऐं एक्सीडेंट्स वग़ैरह जो ख़तरो पिणु तमामु घणो रहंदो आहे। इंसानी सिहत ते कार्बन डाइऑक्साइड या मोनोऑक्साइड जा इहे असर पवंदा त दिलि जूं बीमारियूं, साह में तकलीफ़, ज़हनी ऐं जिस्मानी मसइला पैदा थींदा आहिनि। नाइट्रोजन जा ऑक्साइड्स, उन्हनि जो माहौल ते इहो असर आहे। इट काज़िस हार्म टू द प्लांट्स एंड हेल्प्स टू द क्रिएशन ऑफ पॉल्यूशन। इहे ॿूटनि खे साड़ींदा आहिनि, उन्हनि जे पननि खे कमज़ोर कंदा आहिनि ऐं इन करण सां पिणु वरी गदलाइण में अञा इज़ाफ़ो थींदो आहे, छो त जीअं वणनि जो तादादु, पननि जो तादादु घटि थींदो, कमज़ोर थींदो, तीअं गदलाइण जेका आहे उहा असांजे माहौल में वधंदी। इंसानी सिहत ते नाइट्रोजन ऑक्साइड्स जो इहो असरु आहे त साह खणण वारे सिरिश्ते में सोज ऐं एलर्जी पैदा करे सघे थो। ॿियो पॉल्यूटेंट आहे सल्फर डाइऑक्साइड। सल्फर डाइऑक्साइड जो असांजे माहौल ते इहो असरु पवंदो आहे त की कंट्रीब्यूटर आहे टू द क्रिएशन ऑफ एसिड रेन। जेको तेज़ाबी मींहुं पवंदो आहे उन में अहम जेको कंट्रीब्यूटर आहे उहो सल्फर डाइऑक्साइड आहे। इन सां छा थींदो, जॾहिं एसिड रेन पवंदो त ॿूटा जेके आहिनि उहे तबाह थींदा आहिनि, ॿूटनि जा नसुल तबाह थी सघनि था, इमारतुनि खे ॻारे साड़े सघे थो ऐं जेके मुजस्मा वग़ैरह ठहियल आहिनि उन्हनि खे पिणु हिननि मुजस्मनि जो रंग सल्फर डाइऑक्साइड एसिड रेन जी सूरत में फिटाए छॾींदो आहे। इंसानी सिहत ते एसिड रेन जो असरु इहो पवंदो त सहके, साह में तकलीफ़, इमारतुनि ऐं मुजस्मनि खे ॻारणु फिटाइण जहिड़ा मसाला पैदा करे सघे थो। असांजो नेक्स्ट पॉल्यूटेंट आहे ओज़ोन। ऐं ओज़ोन तॾहिं पॉल्यूटेंट गैस हूंदी आहे जॾहिं पहिरें लेयर में यानी असांजे ट्रोपोस्फेयर में जेकॾहिं ओज़ोन ठही थो पवे त हिनखे असां पॉल्यूटेंट गैस चवंदा आहियूं। माहौल ते इन जो असरु इहो आहे
त इहो कुझु ॿूटनि जे साह खणण वारे सिरिश्ते में वञी करे मसाला पैदा कंदो आहे, उन में रोक पैदा कंदो, ॿूटनि जे मुदाफ़ियती निज़ाम खे कमज़ोर कंदो आहे। ईअं छा थींदो आहे त ॿूटा जो पंहिंजो इम्यून सिस्टम जो विञाए वेहंदा आहिनि, कमज़ोर थींदा आहिनि, त थधि सां बि मुंहुं ॾियण जहिड़ा न आहिनि रहंदा ऐं बीमारियुनि वग़ैरह सां बि मुंहुं न ॾेई सघंदा। इंसानी सिहत ते हिन जो असरु इहो आहे त हीउ गदिलो मादो ओज़ोन जेको आहे उहो फिफड़नि ऐं साह जी नालीअ में एलर्जी पैदा करे सघे थो। सवाल नंबर चौथों आहे डिस्क्राइब ग्लोबल वार्मिंग। ग्लोबल वार्मिंग इज व्हेन अर्थ्स ग्लोब स्टार्ट्स टू गेट वार्मर। ग्लोबल वार्मिंग असां तॾहिं सॾियूं था जॾहिं ज़मीन जो गोलो हद खां वधीक गरम थिए। It occurs when carbon dioxide and other air pollutants collect in the atmosphere and absorb sunlight and solar radiation that have bounced off the earth's surface. ग्लोबल वार्मिंग तॾहिं थींदी आहे जॾहिं कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियूं हवा में गदलाहट पैदा कंदड़ गैसूं मथे असांजे वायुमंडल में गॾु थी वेंदियूं आहिनि, सिज जे गरम शुआनि खे जज़ब करे ज़मीन जे चौधारी गॾु कनि थियूं ऐं ईअं उहो सिज जा जमा थियल किरण ज़मीन खे बि गरम कंदा आहिनि ऐं असांजे ग्लेशियर्स खे ॻारींदा आहिनि, जंहिंजे करे ॿोॾियुनि में बि इज़ाफ़ो थींदो आहे त गर्मी में बि तमामु घणो इज़ाफ़ो थींदो आहे। सो ग्लोबल वार्मिंग बुनियादी तौर ते ग्लोब जे गरम थियण खे चइबो आहे ऐं उनजो सबबु आहे जेकी असां जूं ग्रीन हाउस गैसिस आहिनि, जिन में कार्बन डाइऑक्साइड पिणु अची थी वञे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स अची वञनि थियूं। इन्हनि ग्रीन हाउस गैसिस जो जॾहिं तइदाद मिक़दार ज़मीन जे चौधारी घणो जमो थी वेंदो आहे तॾहिं ग्लोब वधीक गरम थींदो आहे। Normally, this radiation would escape into space, but these pollutants, which can last for years to centuries in the atmosphere, trap the heat and cause the planet to get hotter. आमतौर ते इहे शुआ जेके आहिनि ख़िला में वापसि हलिया वेंदा आहिनि, ज़मीन खे अची करे सिज जा शुआ लॻा, ज़मीन उन्हनि खे बाउंस ऑफ कंदी, उहे ख़िला ॾांहुं हलिया वेंदा आहिनि, पर गुज़िरियल कुझु सालनि खां वठी वायुमंडल में इहे शुआ फासनि था ऐं वधीक गोले खे गरम कंदा। इन जो सबबु छा आहे त असांजे जेको वायुमंडल आहे उन में कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियूं ग्रीन हाउस गैसिस जेके आहिनि उहे सदियुनि खां वठी करे जमो थींदियूं रहियूं, हाणे उन्हनि जो मिक़दार तमामु घणो थी वियो आहे, तंहिंजे करे उहे उन्हनि स्केप थींदड़ शुआनि खे ट्रेप करे ज़मीन जे चौधारी फासाए रखियो आहे। These heat trapping pollutants, especially carbon dioxide, methane, nitrous oxide, water vapor, and synthetic fluorinated gases, are known as greenhouse gases. इहे गैसूं जेके गर्मीअ खे फासाए ज़मीन जे चौधारी वकोड़े रखनि थियूं, ख़ासि तौर ते कार्बन डाइऑक्साइड, मीथेन, नाइट्रस ऑक्साइड, पाणी जा बुखार या वरी असांजा फ्लोरोक्लोरोकार्बन्स जेके आहिनि, अहिड़ियूं गैसूं, इन्हनि खे असां ग्रीन हाउस गैसिस चऊं था एंड देयर इम्पैक्ट इज़ कॉल्ड द ग्रीन हाउस इफेक्ट। ऐं इन्हनि जो इहो कमु इनखे असां ग्रीन हाउस इफेक्ट सॾियूं था। सवाल नंबर चौथे सां गॾु असांजो सेक्शन सी डिटेल क्वेश्चन पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।